أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يسألك أهل الكتاب أن تنزل عليهم كتابا من السماء فقد سألوا موسى أكبر من ذلك فقالوا أرنا الله جهرة فأخذتهم الصاعقة بظلمهم ثم اتخذوا العجل من بعد ما جاءتهم البينات فعفونا عن ذلك وآتينا موسى سلطانا مبينا ورفعنا فوقهم الطور بميثاقهم وقلنا لهم ادخلوا الباب سجدا وقلنا لهم لا تعدوا في السبت فأخذنا منهم ميثاقا غليظا فبما نقضهم ميثاقهم وكفرهم بآيات الله وقتلهم الأنبياء بغير حق وقولهم قلوبنا غلف بل طبع الله عليها بكفرهم فلا يؤمنون إلا قليلا وبكفرهم وقولهم على مريم بهتانا عظيما وقولهم إنا قتلنا المسيح عيسى ابن مريم رسول الله وما قتلوه وما صلبوه ولكن شبه لهم وإن الذين اختلفوا فيه لفي شك منه ما لهم به من علم إلا اتباع الظن وما قتلوه يقينا بل رفعه الله إليه وكان الله عزيزا حكيما. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे अजायनि सवालनि खे बयान फरमाए करे इहो सबक ॾिनो हुयो त ज़रूरी न आहे त हर माण्हूअ जे हर फज़ूल सवाल जो असां जवाबु ॾियूं ऐं ॿियो जॾहिं त जंहिं माण्हूअ जो तजुर्बो थी चुको हुजे त हिन जो सवाल मुतालबो फज़ूल हूंदो आहे पूरो कंदा आहियूं पोइ बि कोन मञींदो आहे पोइ त यकीनन उन माण्हूअ जे सुवाल जे जवाब जी ज़रूरत कान्हे का। जंहिंमां मालूम थियो त फज़ूल सवालनि जे जवाब ॾियण में पंहिंजी तवानाई ख़र्च न कजे, पंहिंजे दीन सां चंबड़ी करे पंहिंजे तालीम सां चंबड़ी करे पंहिंजे मक़सद खे रवां दवां रखिजे। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इन्हनि यहूदियुनि जे मथां जेका लानत कावड़ गज़ब कई आहे उन्हनि जा कुझु सबब बयान फरमाया आहिनि। गोया के ॼण त हिकिड़े क़िस्म जो सवाल पियो पैदा थिए त यहूदियुनि ते ऐं नसरानियुनि ते अल्लाह ताला जे ज़ात जी एॾी कावड़ छो आहे, उन्हनि ते वक़्फ़े वक़्फ़े सां लानत कई वई आहे, उन्हनि वक़्फ़े वक़्फ़े सां क़ुर पाक जे आयतुनि में उन्हनि जी हरकतुनि जो बयान करे उन्हनि जे निफ़ाक़ ऐं उन्हनि जे ख़बासतुनि जो बयान करे मुस्लमाननि खे ॿुधायो वियो आहे। यहूदियुनि जो आख़िर ॾोह कहिड़ो कहिड़ो हो, कुझु ताज़ो कराइजे भला उन्हनि जूं ग़लतियूं कहिड़ियूं आहिनि। जीअं वरी ॻाल्हि ताज़ी थी वञे, सूरत आल इमरान जे मुंड खां वठी इहो बयानु थियो हो, वरी सूरत निसा शुरू थी वई, 5 सिपारा पूरा थिया। अल्लाह तबारक व ताला विच में औरतुनि जे मसाइल खे, मर्दनि जे मसाइलनि खे, मीरास जे मसाइलनि खे, ज़ाल मुड़ुस जे दरमियान इअ्तिदाल वारे ज़िंदगी जे मसाइलनि खे बयानु फरमायो त ॼण इहे ॻाल्हियूं सवाल तौर ते हीअ आहे त असां खां विसरी वियूं त यहूदियुनि जूं कहिड़ियूं हरकतूं हुयूं जंहिंजे मथां लानताणो अल्लाह ताला जो हुननि जे मथां घणो आहे। अॼु अल्लाह तबारक व ताला अॼोकिन आयतुनि में उहे 7 हरकतूं उन्हनि जूं बयानु फरमायूं आहिनि जंहिंजे करे अल्लाह ताला जी यहूदियुनि ते कावड़ गज़ब घणो आहे। पहिरें नंबर में अल्लाह ताला फरमायो फबिमा नक़दिहिम मीसाक़हुम, सोना नबी पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे ॿुधा त असांजी जेका यहूदियुनि जे मथां कावड़ ऐं गज़ब आहे
वो हिन जे करे बि आहे त हिननि असांजे पैगंबर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको वाइदो कयो हो त तौरात आसमान खां अल्लाह तबारक व तआला खां नाज़िल कराए वञी वठी अच, तूं त तूर सीना जबल ते वेंदे, अल्लाह ताला त आसमान खां तोखे तौरात ॾींदो। अल्लाह ताला खां आसमानी किताब वठी आयो, वाइदो आहे तुंहिंजो हिन किताब जी पैरवी कंदासीं। पर मूसा अलैहिस्सलाम वठी आयो त हिननि वरी हुनजो इनकार कयो। हाणे इहो सॼो वाक़ियो तव्हांजे ज़हन में अची वियो त कीअं यहूदनि बनी इस्राईल वारनि चयो त कोन मञींदासीं जेसिताईं अल्लाह ताला असांखे पाण खे चए। चलो मूसा अलैहिस्सलाम वठी वियो तूर सीना जबल ते, अल्लाह ताला पाण फरमायो कुदरती आवाज़ सां। वरी हिननि चयो त अलाए कंहिंखे आवाज़ इहो अलाए कंहिंजो आहे, असां ॾिसूं त पोइ। अल्लाह तबारक व तआला उनजे मथां कावड़ गज़ब कंदे बिजली आसमान खां किराई, सभु मरी विया। पर वरी बि महिरबानी करे हुनखे ज़िंदगी ॾिनी वई। हिकिड़ो सबबु अल्लाह सां इहो थो ॿुधाए त असांजे मूसा नबीअ सां हिननि मुआहिदो कयो त असां तुंहिंजे किताब तौरात ते अमल कंदासीं, पोइ हिननि वाइदो टोड़ियो, इन जे करे बि असांजो हुनजे मथां कावड़ गज़ब आहे। हिकिड़ो सबबु। ॿियो सबबु ही फरमायूं वकुफ्रिहिम बिआयातिल्लाह, उन्हनि जे किताब तौरात में असां इहे आयतूं नाज़िल करे छॾियूं हुयूं त ईसा अलैहिस्सलाम बि पैगंबर ईंदो जेको बिना पीउ जे सिर्फ़ु माउ जे पेट मां पैदा थींदो, जेको अल्लाह तबारक व तआला जे कुदरत जे शाहकार निशानियुनि मां हिकु निशानी तौर ते हूंदो ऐं ख़ुदा जो पैगंबर हूंदो। उनखे पंहिंजे क़ौम जा माण्हू मारण जी कोशिश कंदा, अल्लाह ताला हुनखे आसमान ते खणाए छॾींदो, हुनजे हम शक्ल को माण्हू बनाईंदो जंहिंखे क़ौम जा माण्हू फाही ॾेई मारे करे पोइ ख़ुशी कंदा त असां नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे क़तल करे छॾियोसीं, फाही चाढ़े छॾियोसीं। ऐं आख़िरी ज़मान पैगंबर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईंदा, उनजी ताबेदारी कजो। हाणे तौरात में ईसा अलैहिस्सलाम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ताबेदारीअ जो बयानु कयो वियो, पर यहूदनि जीअं मूसा अलैहिस्सलाम सां मुआहिदो करे टोड़ियो, तीअं वरी ॿी ग़लती उन्हनि जी इहा हुई त तौरात जे इन्हनि आयतुनि ते जेके ईसा अलैहिस्सलाम हुज़ूर अलैहिस्सलाम जे ताबेदारी जे बारे में हुयूं, उन्हनि जो बि इनकार कयूं त इहे अल्लाह ताला जूं आयतूं कोन्हनि। वकुफ्रिहिम बिआयातिल्लाह, ॿ सबब इहे त अल्लाह जे आयतुनि जो इनकार कयूं तॾहिं अल्लाह ताला जी कावड़ गज़ब यहूदनि ते घणी आहे। नंबर 3 वक़त्लिहिमुल अंबिया बिग़ैरि हक़, अल्लाह तबारक व तआला जे पैगंबरनि खे नाहक हुननि क़तल कयो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त 300 पैगंबर सॻोरा यहूदनि क़तल कया। हिकु रिवायत में ईंदो आहे त हिकिड़े ॾींहं में 70 पैगंबर बि क़तल कयूं। जिन माण्हुनि उन्हनि पैगंबरनि जी हिमायत कई, हिननि ज़ालिमनि उन्हनि खे बि क़तल करे छॾियो, हता के हज़रत यहया अलैहिस्सलाम खे बि उन्हनि क़तल कयो। अल्लाह से फरमाए थो वक़त्लिहिमुल अंबिया बिग़ैरि हक़, नाहक पैगंबरनि सॻोरनि खे हिननि क़तल कयो। इन जे करे बि अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो हिननि ते कावड़ गज़ब घणो आहे। इहे सबब थिया 3। चौथे नंबर ते अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़ौलिहिम क़ुलूबुना गुल्फ, जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में इहे साॻाई यहूदी ख़ानदान दर ख़ानदान नस्ल दर नस्ल हलंदा पिया आया, हुज़ूर अलैहिस्सलाम जो ज़मानो आयो, हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे मथां क़ुरान पाक नाज़िल थियणु शुरू थियो, इन्हनि यहूदनि खे साॻी तालीम मिली वई, पुराणियूं ॻाल्हियूं यादि ॼाणायूं वियूं त बाबा पंहिंजे हरकतुनि खे यादि कयो, गाबे जी पूॼा बि तव्हां कई, मुंहिंजे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम जे मुआहिदे खे बि तव्हां टोड़ियो हो, पैगंबरनि जो असांजे पैगंबरनि जो नाहक क़तल बि तव्हां कयो हो, ईसा अलैहिस्सलाम हुज़ूर अलैहिस्सलाम जे बारे में आयतूं तौरात में आयल हुयूं, उन्हनि जो इनकार बि तव्हां कयो। हाणे सुधरी हलो जे न त सज़ा ईंदी। क़ुरान पाक जे ज़रिए जॾहिं उन्हनि खे इहा तालीम ॾिनी वई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उन्हनि खे तालीम तरबियत कंदे सेखारनि पिया त चवनि पिया वक़ौलिहिम क़ुलूबुना गुल्फ, असांजो दिलियूं जेके आहिनि न उहे हिकिड़े पर्दे में छुपियल ढकियल आहिनि, तव्हांजी नसीहत असां ते असर ई कोन कंदी। असांजे मथां तव्हांजी नसीहत हुज़ूर जन खे पिया चवनि, असांजूं दिलियूं पर्दे में ताले में महफ़ूज़ आहिनि, ढकियल आहिनि, तव्हांजी नसीहत असर ई कोन कंदी। ॿियो तर्जुमो उलमा मुहद्दिसीन इन्हनि लफ़्ज़नि जो ख़ुलासे तौर ते ही लिखियो आहे त या त ईअं चयूं त शरीयत मूसा अलैहिस्सलाम वारी शरीयत मूसवीअ जो असांजे दिलनि ते एतिरो असरु आहे जो दिलियूं उन सां भरियल आहिनि, हाणे ॿी नसीहत जी ज़रूरत कान्हे। तॾहिं चऊं वक़ौलिहिम क़ुलूबुना गुल्फ, अल्लाह से उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे थोरनि लफ़्ज़नि में इशारतनि बयानु कयो
उन्हनि जे तफ़सील खे वरी मुफ़स्सिरनि लिखियो आहे। सबब छा इहे 4 त हुज़ूर सलातो सलाम जन जॾहिं नसीहत कंदा हुआ त हीअ चवंदा हुआ त असांजूं दिलियूं भरियल आहिनि, हाणे ॿी नसीहत जी ज़रूरत कान्हे, या असांजूं दिलियूं पर्दे में महफ़ूज़ आहिनि, असांखे तव्हांजी ॻाल्हि असर ई कान कंदी। पोइ अल्लाह जे पैगम्बर सां जेकॾहिं एॾी गुस्ताखी कनि, पैगम्बर सॻोरे जो जेको इमामुर रसूल ख़ातमुल अंबिया महबूब ख़ुदा आहे, उनखे चवनि त असांखे तव्हांजी ॻाल्हि कान थी खपे, नथी असरु करे, या दिलियूं असांजूं भरियल आहिनि, तव्हांजे नसीहत जी ज़रूरत कान्हे, एॾी वॾी गुस्ताखी कनि त पोइ अल्लाह जी कावर त ठहे थी उन्हनि ते। तॾहिं क़ुर पाक बयानु फरमायो त वक़ौलिहिम क़ुलूबुना गुल्फ़, इहो लफ़्ज़ जेको चवंदा हुआ न क़ुलूबुना गुल्फ़, इन जे करे बि अल्लाह ताला जी उन्हनि जे मथां कावड़ ऐं ग़ज़ब आहे त इन लफ़्ज़नि सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ॼण त गुस्ताखी कंदा हुआ। 4 पंजो सबब हीअ आहे बल तबअ अल्लाहु अलैहा बिकुफ़्रिहिम फला युमिनून इल्ला क़लीला व बिकुफ़्रिहिम व क़ौलिहिम। अल्लाह ताला गुज़िरियल हिन सबब जो वज़ाहत कंदे बयानु फरमायो त इन्हनि जूं दिलियूं जेके न चवनि पिया क़ुलूबुना गुल्फ़, असांजूं दिलियूं भरियल आहिनि या असांजूं दिलियूं ढकियल आहिनि, इन्हनि जूं दिलियूं ढकियल कान आहिनि, पर अल्लाह ताला उन्हनि जे मथां नाफ़रमानीअ जे करे मोहर हणी छॾी नाफ़रमानीअ जी, बसि त हाणे उन्हनि जूं दिलियूं नसीहत वठी नथियूं सघनि, बसि अल्लाह ताला उन्हनि खे धिकारे छॾियो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि खे धुतकारे उन्हनि जे मथां नाफ़रमानीअ नाकारा हुजण जी मोहर हणी छॾी आहे। हाणे उन्हनि जूं दिलियूं नसीहत कोन पकड़ींदियूं। फला युमिनून इल्ला क़लीला, हा पोइ थोरनि ईमान आंदो, अक्सर उन्हनि जी नाफ़रमान रही। पंजो सबब इहा व बिकुफ़्रिहिम, इनकार मथां इनकार कंदा विया, कुफ़र मथां कुफ़र कंदा विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नसीहत जो बि इनकार कयूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मदनी ज़िंदगीअ में जेके मुआहिदा कयूं उहे बि टोड़ियूं, वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िलाफ़ नऊज़ बिल्लाह साज़िशूं ॾिठियूं, इनकार मथां इनकार, कुफ़र मथां कुफ़र कंदा विया। अल्लाह तबारक व तआला जी कावड़ हिन जे मथां इन जे करे बि आहे। सबब छा इहे 5। 6 नंबर ते वक़ौलिहिम अला मरियम बुहतानन अज़ीमा, बीबी मरियम जे मथां बुहतान आहियूं। कहिड़ो? नऊज़ बिल्लाह, बिना मुड़स जे तो इहो ॿारु आंदो किथां? मरियम तुंहिंजो पीउ मां त अहिड़ा कोन हा, तो किथां आंदो इहो ॿारु? ढकियल लफ़्ज़नि में इल्ज़ाम हयूंसि त तो ज़िना कराई आहे, नऊज़ बिल्लाह। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे बारे में चयूं त सिधो सो वलद ज़िना आहे, ज़िना मां पैदा थियल आहे, नऊज़ बिल्लाह। त हाणे सिधो सो अल्लाह जे पैगम्बर खे अहिड़ो लफ़्ज़ चई करे उन जे शान में गुस्ताखी कयूं, तो हीअ नथी पई पैगम्बर जी। ऐं अल्लाह तबारक व तआला जो शाहकार नमूनो जेको हो, क़ुर पाक में उनखे बयानु करे छॾियो त बिना पीउ जे पैदा करणु अल्लाह ताला पंहिंजे कुदरत खे ॾेखारणु पियो चाहे। ऐं उन जी सफ़ाईअ जो बयानु बि क़ुर पाक में अल्लाह ताला करे छॾियो। सूरत मरियम जे अंदरि क़ाल इन्नी अब्दुल्लाहि आतानियल किताब व जअलनी नबिया, उन दौर जे माण्हुनि जंहिं वक़्तु ईसा अलैहिस्सलाम ॼायो हो, उन वक़्तु बि माण्हुनि ने बीबी मरियम खां पुछो त तो हे ॿारु किथां आंदो, तुंहिंजो त कंहिंसां निकाह ई कोन्हे थियल। पोइ उन वक़्तु बुज़ुर्गनि लिखियो आहे त बीबी मरियम दिलि ई दिलि में चवे पई त काश अल्लाह तबारक व तआला मूंखे इहो ॿारु पेट में न ॾे हा, इन खां मूंखे ज़मीन ॾी वञे हा त भलो। माण्हुनि जा अहिड़ा सवाल जो था थियनि, इल्ज़ाम जो था हणनि माण्हू ढकियल लफ़्ज़नि सां, कहिड़ो जवाबु ॾियां मां उन्हनि खे? अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु माउ जे हंज में बंधड़नि में ॿधल ईसा नंढड़ो हो, उतां ॻाल्हाइसि, बंधड़नि में ॿधल हो, उतां ॻाल्हाए करे चिट्ठो चई त इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह जो बानो आहियां, अल्लाह जो पुटु कोन आहियां। इल्ज़ाम न हणो मुंहिंजी अम्मा ते। आतानियल किताब व जअलनी नबिया, मूंखे आसमान खां किताब बि ॾींदो ऐं मूंखे अल्लाह तबारक व तआला नबी बनाईंदो, मूंखे अल्लाह ताला ईअं इन जे करे पैदा कयो आहे। एॾी वॾी सफ़ाई उन पाण इन उमिरि में ॾिनी, इहो त हिकिड़ो वॾो सबूत हो। उन जे बावजूद बि हिननि ज़ालिमनि एॾिन वॾनि सफ़ाइनि बयानु करण जे बावजूद बि दिलि जो इत्मीनान उन्हनि जो न थियो। वरी बि बीबी मरियम ते इल्ज़ाम हयूं, नऊज़ बिल्लाह, अल्लाह जे पैगम्बर खे ज़िना जो पैदावार बच्चो करार ॾेई करे ठुकराए छॾियऊं। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन जे करे बि इन्हनि ते कावड़ घणी आहे। वक़ौलिहिम अला मरियम बुहतानन अज़ीमा वक़ौलिहिम इन्ना क़तलनल मसीहा ईसा इब्न मरियम रसूलल्लाह। हाणे 5 सबब इहे थिया। 6 7 नंबर ते हिननि चयो त ईसा अलैहिस्सलाम किथे? ईसा अलैहिस्सलाम असां हुनखे क़तल करे छॾियो उन ज़माने में।
कॾहिं क़तल कयो तव्हां? जंहिं ज़माने में नुबूअत जो हिन ऐलान कयो हो न, असां जॾहिं हुनजो इनकार कयो नुबूअत जो, उनखे मञियोसीं ई कोन, उन वक़्तु ई असां हुनजो इनकार करे क़तल करे छॾियो हो। हाणे वरी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या क़ुरान पाक हुनजी सफ़ाई पे बयान करे असां हुनखे क़तल करे छॾियो। हाणे सवाल पैदा थियो त या इलाहुल आलमीन, इहे त यहूदी चवनि था ईसा अलैहिस्सलाम खे असां फाही ॾिनी, क़तल करे छॾियो। तव्हां ॿुधायो त हक़ीक़त छा आहे? अल्लाह तबारक व तआला हुनजो बयानु सूरत आल इमरान में बि गुज़रियो आहे। अॻिते वरी वक़्फ़े सां थोरो थोरो बयानु ईंदो। हिते अल्लाह तबारक व तआला हुनजो मुख़्तसरन ख़ाको बयानु कयो आहे। अल्लाह जी फरमाए थो वक़ौलिहिम इन्ना क़तलनल मसीह ईसा इब्न मरियम रसूलुल्लाह, इन्हनि जी ॻाल्हि इहा आहे, इहे चवनि था त असां ईसा बिन मरियम खे जेको अल्लाह जो रसूल असां क़तल करे छॾियो। अल्लाह जी फरमाए थो वमा क़तलू, कोन क़तल कयो हिननि खे, न करे सघिया। वमा सलबू, फाईअ ते बि कोन चाढ़े सघिया। वलाकिन शुब्बिह लहुम, लेकिन इहे शक में आहिनि, शक में। इन्हनि जे लाइ तशबीह हिकिड़ी मुशाबिहत ठाही वई, इहे शक में आहिनि। वइन्नल लज़ीना इख्तलफ़ू फ़ीहि लफ़ी शक्किन मिन्हु, इहे सभु शक में फाथल आहिनि, हिक ॿिए में इख़्तिलाफ़ था कनि। मा लहुम बिही मिन इल्म, इन्हनि खे इन ॻाल्हि जो इल्मु ई कोन्हे त असां हिननि जे विच मां ईसा अलैहिस्सलाम खे कीअं कयो आहे। इल्ला इत्तिबाअ ज़न्न, ही रुॻो अटकलूं हिक ॿिए ते गुमान था हणंदा रहनि, गुमान खां वधीक हिननि वटि कुझु बि कोन्हे। वमा क़तलूहु यक़ीना, तव्हां यकीन कयो त इन्हनि ईसा अलैहिस्सलाम खे क़तल कोन कयो। साईं बाक़ी काॾे वियो? बर रफ़अहु अल्लाहु इलैहि, फरमाई त अल्लाह तबारक व तआला हुनखे खणाए छॾियो पंहिंजे तरफ़। वकान अल्लाहु अज़ीज़न हकीमा, अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे। हाणे इन्हनि आयतुनि खे सम्झण जे लाइ थोरो इहो ख़ाको बयानु थी वञे, ता त आयतूं वज़ाहत सां सम्झ में अची वञनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो त वलाकिन शुब्बिह लहुम, इन्हनि जे लाइ तशबीह मुशाबिहत कई वई, जंहिंमें हे भुलिजी विया। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, जंहिं ज़माने में ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला पैगंबर बनायो, उन ज़माने जे यहूदियुनि ईसा अलैहिस्सलाम खे नबी न मञियो, इनकार कयो। ईसा अलैहिस्सलाम नुबूअत जा दलील सबूत ॻाल्हियूं बयानु कंदो आयो, हू इनकार कंदा आया। ॻाल्हि ज़िद्दियत ते पहुती, क़ौम जे माण्हुनि वक़्त जे हुक्मरान वटि शिकायत कई। हुक्मरान जे ताईद सां हिननि समूरनि 4,04,000 माण्हू गॾिजी करे नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे क़तल करण जे इरादे सां कड़ो चाढ़ियो। जंहिं घर में ईसा अलैहिस्सलाम हुयो या जंहिं पंहिंजे हवारी ताबेदार माण्हू जे घर में ओताक में जिथे रहियल हो, उते हुननि अची करे हमिलो कयो, कड़ो चाढ़ियो। हिक रिवायत मुताबिक़ त जॾहिं क़ौम जे माण्हुनि 4,000 जे तादाद में अची करे कड़ो चाढ़ियो, त ईसा अलैहिस्सलाम सां उन वक़्तु सिर्फ़ु 12 माण्हू हुया जेके हुन जा ताबेदार आहे बसि। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे ताबेदारनि मां समूरनि खां पुछो, अवा तव्हां थोरा माण्हू आहियो मुंहिंजा हुबदार, मुहबत करण वारा। उन्हनि खे हवारी चइबो उन ज़माने में। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबेदारनि खे सहाबी चइबो आहे, ईसा अलैहिस्सलाम जे ताबेदारनि खे हवारी चइबो आहे। क़ुरान पाक हुनजो बयानु कयो आहे, इज़ क़ालल हवारियून या ईसा इब्न मरियम। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे हवारनि खां पुछो, तव्हां मां आहे को अहिड़ो जेको मुंहिंजे बचा ख़ातिर, मुंहिंजे तहफ़ुज़ ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे? मां हुन सां वाइदो थो कयां, अल्लाह ताला हुनखे मूंसां गॾु जन्नत में रहाईंदो, जन्नत में उहो मूंसां गॾु हूंदो। पर सुवाल इहा आहे त मुंहिंजे नाले ते क़ुर्बानी ॾे, पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾे, क़तल कंदा हिनखे इन क़ौम जा माण्हू। हिकिड़ी तस्वीर बनायूं था, ख़ाको शुबहत जो बनायूं था। हिकिड़ो थियो हासे मां ॾींदुसि क़ुर्बानी। ईसा अलैहिस्सलाम छा कयो, पंहिंजो कुर्तो कमीस लाहे उनखे पाराई ऐं पंहिंजो पटको जेको उहो बि लाहे करे उनखे पारायो। पोइ उनखे क़ौम जे माण्हुनि जे आॾो पेश कयूं त तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे क़तल करणु था चाहियो, ॿाहिरां कड़ो चाढ़ियो अथव, पोइ ईसा अचेव थो, कयोसि क़तल। जॾहिं ही ॿाहिरि निकितो त अल्लाह तबारक व तआला सच पच इन माण्हूअ जी तस्वीर ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी बनाए छॾी। हाणे हुननि माण्हुनि ईसा अलैहिस्सलाम सम्झी करे हिनखे क़तल कयो, फाईअ ते चाढ़े ख़ुशी कयूं, जशन मल्हायूं त असां ईसा खे मारे छॾियो। हिक रिवायत में ईअं ॻाल्हि अचे थी। ॿी रिवायत जे अंदरि रिवायत ईंदी आहे त ईसा अलैहिस्सलाम खे क़तल करण जे इरादे सां जेको कड़ो चढ़ियल हो 4,000 माण्हुनि जो, उन्हनि मां हिकिड़ो माण्हू ज़बरदस्ती ईसा अलैहिस्सलाम जे अंदरि घर में घिरियो, घुसियो दीवार तां। मां वञी करे दरवाज़ो खोलियां त पोइ सभु माण्हू अंदरि अचनि, पोइ वञी करे ईसा नबीअ खे नऊज़ बिल्लाह क़तल कयूं। जेको अंदरि घिरियो अल्लाह तबारक व तआला उन जी सूरत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी बनाई। अचे दरवाज़ो जो खोलियईं त पहिरियां ई माण्हू जीअं टपिया तीअं हे मुहम्मद, हिन जी शक्ल हूबहू ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी।
बाक़ी पूरो जिस्म हिन जो पंहिंजो हो, कपिड़ा, हथ पेर, मुहांडा, छाती, सभु कुझु पंहिंजो। सिर्फ़ चेहरे जी तशबीह, ॾाढ़ी, ही जेको मुंहुं धोईंदा आहियूं, इन मुंहं वारी तशबीह सिर्फ़ ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी, बाक़ी क्यारी ऐं पोयों पासो पुठी सॼी ॾिसो त वरी उहो ई आहे। अल्लाह तबारक व तआला जो फरमायो वलाकिन शुब्बिह लहुम, इन्हनि जे लाइ असां मुशाबिहत कईसीं जंहिंमें हे भुल में आहिनि, शक में आहिनि। हाणे हिक रिवायत मुताबिक़ त इहो माण्हू अल्लाह ताला हम शक्ल बनायो ईसा अलैहिस्सलाम जे, क़ौम जे माण्हुनि हिनखे ईसा अलैहिस्सलाम सम्झी, पैगंबर सम्झी करे क़त्ल कयो, पोइ फाईअ ते चाढ़ियऊं, पोइ हिनखे ख़तमु कयूं। पोइ क़ौम जे माण्हुनि पाण खे अची करे ॻणियो, चवण लॻा त असांजो 4000 माण्हू हुयासीं, हिकिड़ो माण्हू असांजो खुटल आहे। उन्हनि ॾिठो त यार हे मुंहं में रुॻो ईसा हुआ, नऊज़ बिल्लाह, हे पेर हथ ऐं हे सॼो बुत त असांजे अमरा जो आहे, मुंहुं ईसा जो आहे। ॿियनि वरी चयो न न तूं भुलियो ऐं ग़लति थो चईं। हिकिड़े चयो त हा बाबा चिटी ॻाल्हि पई आहे, मुंहं में रुॻो ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो आहे, बाक़ी सॼो बुत त हुनजो आहे। ॾिसो कपिड़ा उहे अथसि, जुती उहा साॻी पातल अथसि, असां सां गॾु आयो, हुनजे माइटनि दोस्तनि यारनि बि सुञातो, मुंहुं रुॻो हुन जहिड़ो आहे। हिकिड़े चयो न न तव्हां भुलिया हो। हाणे इन शक में पक में इख़्तिलाफ़ में ई रहिया। अल्लाह तबारक व तआला इहे ॿई ॻाल्हियूं चिटियूं करे बयानु करे छॾियूं। वमा क़तलूहु वमा सलबूहु, ही छा था चवनि त असां ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल कयो आहे, फाईअ ते चाढ़ियो आहे? न न, वमा क़तलूहु, न के क़त्ल कयो हुनखे, न के फाईअ ते चाढ़ियो हुनखे, वलाकिन शुब्बिह लहुम, लेकिन इन्हनि माण्हुनि जे लाइ ईसा अलैहिस्सलाम जी शक्ल मुशाबिहत बनाई वई। उहा हीअं वइन्नल लज़ीना इख़्तलफ़ू फ़ीहि लफ़ी शक्किन मिन्हुम, ऐं इहे उहे माण्हू आहिनि जेके इन में शक कंदा था अचनि अञा ताईं। यहूदनि में हिकिड़ो तबिक़ो अञा ताईं अहिड़ो आहे जेके चवंदा आहिनि असांजो माण्हू हुयो जेको ईसा अलैहिस्सलाम जे मुशाबिह थियो हो, जंहिंखे फाई ॾिनीसीं, क़त्ल कयोसीं। हिकिड़ा अञा ताईं चवंदा आहिनि न न इहे असांजा हमरा आहिनि, पर भुलियल आहिनि, असां हुनखे ईसा पैगंबर खे नऊज़ बिल्लाह फाईअ ते चाढ़े क़त्ल करे छॾियो। अल्लाह सी उन्हनि लफ़्ज़नि खे बयानु थो फरमाए, वइन्नल लज़ीना इख़्तलफ़ू फ़ीहि लफ़ी शक्किन मिन्हुम, अञा ताईं इहे माण्हू इन शक में आहिनि, इख़्तिलाफ़ बि कंदा था अचनि। मा लहुम बिही मिन इल्मिन, इन्हनि खे हक़ीक़त जी ख़बर ई कान्हे। इल्ला इत्तिबाअ ज़न्न, हा रुॻो अटकल जे पोयां था हलनि, गुमान जे पोयां था हलनि। हुननि जो गुमान त असां ॾेई छॾी आहे भाई, हिननि जो गुमान त न, इन जे पोयां था हलनि अञा ताईं। वमा क़तलूहु यक़ीना, ए मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, तव्हां यकीन करे छॾियो, यकीनन हिननि उनखे क़त्ल कोन कयो आहे। बल रफ़अहु अल्लाहु इलैहि, बल्कि अल्लाह ताला उनखे पाण ॾांहुं खणाए छॾियो आहे। वकान अल्लाहु अलीमन हकीमा, अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे। हाणे इहो ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो आहे, जंहिंमें 7 सबब बयानु कया विया त अल्लाह तबारक व तआला खे इन्हनि 7 सबबनि जे करे यहूदनि ते मिड़ई कावड़ घणी आहे। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवाल पैदा थियो त अल्लाह तबारक व तआला यहूदनि जे मथां कावड़ ऐं ग़ज़ब कई आहे, हुनजा सबब बि ॿुधाया। उम्मत मुहम्मदीअ खे हिन मां कहिड़ो सबक़ मिलियो? उम्मत मुहम्मदीअ खे हिन मां सबक़ कहिड़ो मिलियो? हिन ॻाल्हि खे क़ुर पाक जो सचो बनायो वियो। तारीख़ में हिकिड़ी ॻाल्हि बयानु करे छॾिया त बि सही हो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला यहूदनि जे ख़बासतुनि खे बयानु करण जे लाइ उम्मत मुहम्मदीअ खे बाख़बर कयो आहे हिन एतबार सां त हक़ीक़त यहूदियत जी इहा आहे, जेके मुंड खां वठी पैगंबरनि सां कोन ठहिया आहिनि, तव्हां सां कीअं ठहंदा? तव्हांजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इत्तिबा हुननि कोन कयो आहे। मुंहिंजे पैगंबर जूं ॻाल्हियूं बराए रास्त पाक ज़ुबान सां ॿुधनि था, त बि चवनि पिया त असांखे नसीहत असर कोन कंदी, क़ुलूबुना गुल्फ़, असांजी दिलियूं भरियल आहिनि। मुंहिंजे पैगंबर जी नसीहत हुननि ते असर नथी करे, तव्हांजी नसीहत कीअं असर कंदी? मतां हिननि खे पंहिंजो दोस्त ऐं यार सम्झो, मतां हिननि जे दोखे में चालबाज़ीअ में हलो। अॻिते आयतूं अचनि थियूं, अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया बाज़ुहुम औलियाउ बाज़, इहे हिक ॿिए जा दोस्त थी सघनि था, तव्हांजा दोस्त कॾहिं बि कोन थींदा। अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे बाख़बर कयो आहे त इन्हनि खे कॾहिं बि सचो न सम्झिजो। ऐं हालांकि 5 सिपारे में अल्लाह तबारक व तआला शुरूआत में ई बयानु कयो आहे त इन्हनि अहले किताब सां निकाह करणो बि उन ज़माने में इजाज़त ॾिनी वई त मन सुधरनि, पर जीअं पोइ तीअं हू ज़िद्दियत में ईंदा विया, नुक़सान ॾींदा विया, उबतर थींदा विया, मुखालिफ़त में वेंदा विया, त पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे ज़माने खां वठी आयतूं क़ुर पाक जो मौजूद आहिनि, पर अमल उन्हनि ते ख़तमु आहे, छो त उहे ज़िद्दी थी विया। ऐं उन खां पोइ जेके क़ुर पाक जूं ही आयतूं नाज़िल थियूं, इन्हनि बि दलीलनि सां साबित कयो त हुननि जी ज़िद्दियत वधी वई आहे, हुननि ते एतबार कंहिं बि तरह सां न करणु घुरिजे।
त हाणे मुस्लमाननि खे बाख़बर बनायो वियो त यहूदी ऐं नसरानी तव्हांजा दीनी दोस्त दिली दोस्त बि कॾहिं बि कोन थी सघंदा। उन्हनि जी पचर छॾियो, दीन इस्लाम खे चंबड़ी करे पंहिंजी तरक़ी पंहिंजे पेर ते बीह करे कयो। उन्हनि जे पोयां लॻी दुनियावी सियासी समाजी जेका तरक़ी करणु चाहियो था, इहा बब्बर खां ॿेरनि भोअण बराबरि अथव। पंहिंजी हिमत कयो। अल्लाह ताला क़ुरान पाक जे ज़रिए एॾी वॾी तालीम ॾेई छॾी। अल्लाह पाक तव्हां असांखे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िरत जे लाइ